الحمد لله الذي خلق كل شيء بقدر وغفر ذنوب المستغفرين لا سيما بسحر والصلاة والسلام على خير خلقه سيدنا محمد صلى الله عليه وسلم الذي بإشارتهم شق القمر وكان نبيا وبين الماء والتين أبو البشر أفضل البشر محمد أكمل البشر محمد أطيب البشر محمد أحسن البشر محمد والصلاة والسلام على جميع أحبابه وأصحابه أجمعين خصوصا على أبي بكر وعمر وعثمان وعلي رضوان الله تعالى عليهم أجمعين فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم محمد رسول الله والذين معه أشداء على الكفار رحماء بينهم تراهم ركعا سجدا يبتغون فضلا من الله ورضوانا صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الأمي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما سبھی ساتھی بآواز بلند تاجدار مدینہ صلی اللہ علیہ وسلم دی ذات اطہر تے درود شریف پڑھو اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد मुझे मुहतरम दोस्तों भाइयों और बुजुर्गों जो तव्हां ऐसा इन अजीम शान सालाना तालीमी कॉन्फ्रेंस में अल्लाह रब्बुल इज्जत के राजी करने की नीयत से गॾु थिया हूं दुआ है त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी हिन हाज़िरी खे मंज़ूर व मक़बूल फरमाए
माशाअल्लाह काफ़ी उलमा इकराम जा बयान थी विया आहिनि ऐं असांजो पंजाब खां आयल मेहमान बेबाक ख़तीब हज़रत मौलाना सैयद इस्माइल शाह काज़मी दामत बरकातुहुमुल आलिया स्टेज ते मौजूद आहिनि। इंशाअल्लाह उन्हनि जो ईमान अफरोज़ बयान थींदो। रात जो काफ़ी हिस्सो गुज़री चुको आहे। मां सम्झां थो त साथियुनि ते निंड जो ग़लबो जारी थी चुको आहे ऐं साथी थकिजी चुका आहिनि। तव्हांजी थकावट जो एहसास कंदे इंशाअल्लाह 15-20 मिनटनि जे अंदरि अव्हां खे फारिग कबो ऐं उन खां पोइ असांजे महिमान ख़ास जो बयान थींदो इंशाअल्लाह। लेकिन इहे 15-20 मिनट जेका साथी मुहब्बत सां वेठा आहिनि उहे पंहिंजा ॿई हथ बुलंद कनि। तव्हां मां कहिड़ा कहिड़ा साथी निंड पिया आहिनि? भला कहिड़ा कहिड़ा साथी इंशाअल्लाह जागन था मुहब्बत सां वेठा आहिनि? नारा तकबीर, नारा तकबीर। मां बि ताज़ो मोटियल हां। अल्लाह रब्बुल इज्जत जा करोड़े एहसान करम जंहिं पंहिंजे दर ते पंहिंजे घर ते घुरायो, जंहिं पंहिंजे महबूब जे रोज़े ते दुरूद व सलाम पढ़ण जे लाइ हिन गुनहगार बंदे खे घुरायो। दुआ है त अल्लाह तबारक व तआला उहे सभु दुआऊं उहे सभु इबादतूं पंहिंजी बारगाह इलाही में पंहिंजी रहमत जे सदक़े मंज़ूर व मक़बूल फरमाए। है ज़ुबान मुँह में सनाए किबरिया के वास्ते, जेका जागन था उहे ॻाल्हाइनि त जीअं मूंखे ॻाल्हाइण में आसानी थिए। दिल जी मोहब्बत सां मुजाहिदन वांगुर सुभान अल्लाह। न अञा मज़ो न आहे, अञा अधु जाॻिया आहिनि, अधु निंड पिया आहिनि। हाँ इंशाअल्लाह तहां जूं रणियूं बेकार न वेंदियूं। को ज़रदारीअ जा नारा हणंदो आहे, को नवाज शरीफ जा नारा हणंदो आहे, को चाचे काइम अली शाह जा नारा हणंदो आहे, को कंहिं सदर जा कंहिं वज़ीर आज़म जा नारा हणंदो आहे। रब्बे मोहम्मद जो कसम, हुज़ूर जी महफ़िलनि में, हुज़ूर जी मजलिसनि में रब जी रहमत वॾ फुड़े मींहं वांगुरु वसंदी हुई त हीअ अॼु हुज़ूर जे आशिक़नि जी महफ़िल आहे, हुज़ूर जे आलिमनि जी महफ़िल आहे। त रब्बे मोहम्मद जो कसम इन महफिल ते भी रब जी रहमत वडे फड़े मेहवा गुर वसंदी हुंदी। है ज़ुबान मुँह में सनाए किबरिया के वास्ते और दिल दिया हुब्बे हबीबे किबरिया के वास्ते। खुल्द तो घर है गुलामाने रसूलुल्लाह का, खुल्द तो घर है गुलामाने रसूलुल्लाह का और जहन्नम दुश्मनाने मुस्तफा के वास्ते। खेतियां सरसब्ज है, खेतियां सरसब्ज है तेरी ग़िज़ा के वास्ते। चांद सूरज और सितारे हैं ज़िया के वास्ते। ये सब जहां तेरे लिए और तू खुदा के वास्ते और सर खुदा के वास्ते, दिल मुस्तफा के वास्ते। कह चौण वारे चोर रब का प्यारा नाम मोहम्मद। थक जी पिया हो तो मां खत्म किया। पंजाब का मेहमान सफर करे आयो आहे, उनखे तव्हां इहो पैगाम था ॾियो। बावाज़ बुलंद सुभान अल्लाह। रब का प्यारा नाम मोहम्मद, सबसे प्यारा नाम मोहम्मद, दूध से सुथरा नाम मोहम्मद, चांद से रोशन नाम मोहम्मद, शहद से मीठा नाम मोहम्मद। रब का प्यारा नाम मोहम्मद। तकबीर में, कलमे में, नमाजों में, अज़ा में,
तकबीर में, कलमे में, नमाजों में, अज़ा में है नाम इलाही से मिला नाम मोहम्मद। इस नाम की लज्जत दिल उशाक से पूछो, जा आ जाती है तद में जो लिया नाम मोहम्मद। वो जा मुहतरम दोस्तों, भाइरों, बुजुर्गों, मुख्तसर कंदो तो हला मजमून तमाम वॾो हो, लेकिन टाइम इंतहाई मुख्तसरा। मदीने वारो साईं मस्जिद नबवी में बैठो हो, सहाबा इकराम साईं जी खिदमत में हाजिर रहा। साईं सहाबा के फरमायो, मुझा सहाबियो, मुखे दुनिया में टे शयूं ॾाढियूं पसंदि आहिनि। सहाबा इकराम अर्ज़ कयो, साईं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साईं उहे टे शयूं कहिड़ियूं आहिनि? साईं जन फरमायो, हिकु मूंखे खुशबू ॾाढी पसंदि आहे। साईं जन फरमायो, मूंखे खुशबू ॾाढी पसंदि आहे। अम्मा आमना साईं फरमाए थी, जॾहिं मुंहिंजो बचड़ो मां आमिना जे पेट में हो त मां आमिना जे जिस्म मां मुश्क ऐं अंबर जी खुशबू निकिरंदी हुई। सहाबा किराम फरमाइनि था, जॾहिं मदीने वारो साईं मदीने जी घिटियुनि मां घुमंदो हो त मदीने जूं घिटियूं खुशबू सां भरिजी वेंदियूं हुयूं। अल्लाहु अकबर कबीरा। मदीने वारो साईं फरमाए थो, मां मोहम्मद के खुशबू ॾाढी पसंदि आहे। साईं फरमायो, मुंहिंजा सहाबियो, मां मोहम्मद के नेक घर वारी ॾाढी पसंदि आहे। अॼुकल्ह जंहिंजे घर में नेक घर वारी आहे, उनजो घर जन्नत आहे। हा, जिनजी घर वारी नेक नाहे, जरा उन्हनि खां हाल अहवाल वठो। अगे निकाह मस्जिदनि में बरकत थींदी हुई, अगे क़ुरान जूं महफ़िलूं थींदियूं हुयूं, बरकत थींदी हुई। अगे अल्लाह वारनि जा बयान थींदा हुआ, बरकतूं थींदी हुई। ऐं हाणे निकाह थींदो मंदिर में, निकाह थींदो शादी हाल में। हाणे आलमनि जे बदिरां खदड़ा ईंदा, क़ुरान पढ़ण वारनि जे बदिरां गाना ॻाइण वारा ईंदा, त वो छा तव्हांजे घरनि में बरकत पवंदी? ख़ुदा जो कसम, तव्हांजे घरनि में रब जी लानत वसंदी। साईं फरमायो, मूंखे खुशबू ॾाढी पसंदि आहे। साईं फरमायो, मूंखे नेक घर वारी ॾाढी पसंदि आहे। मदीने जे मीर पंहिंजे सहाबा खे फरमायो, मां मोहम्मद खे नमाज ॾाढी पसंदि आहे। क़ुरान जो मुतालो कंदे तोखे केतिरनि जायुनि ते नमाज जो हुकुम मिलंदो। मदीने वारे साईं फरमायो, अस्सलातु मेराजुल मोमिनीन। कंहिं नबीअ खे तूर सीना ते मेराज थियो, कंहिं नबीअ खे खूह जे तर में मेराज थियो, कंहिं नबीअ खे बीमारीअ वारी हालत में मेराज थियो, कंहिं नबीअ खे फाहीअ जे फंदे ते मेराज थियो। सभिनी जा मेराज मुख़्तलिफ़ आहिनि। कंहिं नबीअ खे बाहि जे आड़ाह में मेराज थियो, कंहिं नबीअ खे छुरीअ जे हेठां मेराज थियो। मदीने वारे साईं खे, आमिना जे लाल खे रब फर्शन खां अर्शन ते घुराए पंहिंजे महबूब खे मेराज करायो। ॿिनी जहाननि जे सरदार फरमायो, अस्सलातु मेराजुल मोमिनीन। मुंहिंजा उम्मतियो मोमिनो, मुंहिंजे उम्मतिन जो मेराज नमाज में आहे। मूंखे ॿुधायो, कहिड़ा कहिड़ा निमाज़ी पाबंदी था कनि? ख़ुदा जो कसम, 99% मुसलमाननि फर्ज़ निमाज़ छॾे ॾिनी आहे। असांजो रस्तो उबतो आहे, असां रॉन्ग साइड वरती आहे। इहदिन सिरातल मुस्तक़ीम ते छॾे ॾिनो आहे। जंहिं रस्ते ते मदीने वारो साईं हलियो, जंहिं रस्ते ते सुहिणो अबू बकर हलियो, जंहिं रस्ते ते सुहिणो उमर हलियो, जंहिं रस्ते ते सुहिणो उस्मान हलियो, जंहिं रस्ते ते सुहिणो अली हलियो, जंहिं रस्ते ते सुहिणो हसन हलियो,
जंहिं रस्ते ते सोनो हुसैन हलंदे पंहिंजी गर्दन कटाई असां उन रस्ते खे छॾियो आहे त पोइ यकीनन बर्बादी जी तरफ़ वेंदासीं। अॼु वाइदो कयो त इहो सिधो रस्तो वठंदव। हा अॼु वाइदो कयो त पंहिंजे जिस्म ते खुशबू हणंदव। हा अॼु वाइदो कयो त पंहिंजनि घर वारनि खे नेक बणाइण जी कोशिश कंदव, अल्लाह उन्हनि खे नेक बणाईंदो। हा अॼु वाइदो कयो त निमाज़ जी पाबंदी कंदव। अल्लाहु अकबर कबीरा। अल्हम्दुलिल्लाह इन मदीने वारे सफ़र में 5 ॾींहं मां मदीने में हुम। अल्हम्दुलिल्लाह 5 ई ॾींहं साईं जन जे रोज़े ते रब हाज़िरी नसीब कई। 5 ई ॾींहं साईं जन जे रोज़े ते पढ़ियुम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। हिते नथा पढ़ी सघो, हिते चई सघो था अस्सलातु वस्सलामु अला रसूल अल्लाह। उते पढ़ी सघो था अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। हा छो त असांजो अक़ीदो ईमान आहे हुज़ूर हर जगह हाज़िर नाज़िर नाहे, हुज़ूर पंहिंजे रोज़े में मौजूद आहे। कंहिंजो अक़ीदो आहे। अल्लाह साईं जज़ाए ख़ैर दे। साईं जन पंहिंजी ॻाल्हि बयान कई। हज़रत अबू बकर महफ़िल में मौजूद हो। सुहिणो अबू बकर उथी बीठो, साईं मूंखे बि 3 शयूं ॾाढियूं पसंदि आहिनि। अल्लाहु अकबर कबीरा। इन सफ़र में रब साईं गारे सौर जी तरफ़ वञण जी बि हिम्मत ॾिनी। चङा भला जवान रसे खां मोटिया पिया अचनि अल्हम्दुलिल्लाह। हा इन सफ़र में बि जवाननि जी ख़बर थी पए। तक़रीबन 2.25 कलाक लॻा। ठीक ठाक ॾुखियो सफ़र हो। लॻभॻ 5,500 फुट बुलंदीअ ते हो। मां सोचां पोइ इन सफ़र में मां नौजवान थकिजी पियुमि। ख़ुदा जो कसम हिजरत वारी रात इन सफ़र में पोड़े अबू बकर मदीने वारे साईं खे पंहिंजनि कुल्हनि ते कीअं खियो हूंदो। सोने अबू बकर जो केर मुकाबलो कंदो। अल्लाहु अकबर कबीरा। जंहिंजे लाइ रब साईं कलाम मुक़द्दस में फरमायो इल्ला तंसुरूहु फ़क़द नसरहुल्लाह। इल्ला तंसुरूहु फ़क़द नसरहुल्लाह इज़ अख़रजहु अल्लज़ीन कफ़रू सानिय इस्नैन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह माना। उन अबू बकर जो जिक्र निकतो आगा जंहिंजे बारे में रब साईं कलामे मुक़द्दस में फरमायो होगा वसयुजन्नबुहल अतक़ा अल्लज़ी युती मालहु यतज़क्का वमा लिअहदिन इंदहु मिन निअमतिन तुजज़ा इल्ला इब्तिगा वजहि रब्बिहिल आला वलसौफ यरज़ा। अल्लाहु अकबर कबीरा। मेराज वारी रात मदीने वारो साईं बुराक सवारी ते सवार थियो। रब्बे मोहम्मद जो कसम बुराक सवारी सभिनी सवारिन खां गोए खणी वई। अल्लाहु अकबर कबीरा। मुझो साईं नंढड़ो आगा अम्मा हलीमा मुझे साईं जन के पंहिंजी गोद वठण आई। मुझो साईं जंहिं अम्मा हलीमा जी दाची ते चढ़ियो उहा दाची कमजोर हुई। जॾहिं मदीने वारो साईं अम्मा हलीमा जी दाची ते सवार थियो अम्मा हलीमा जी दाची सभिनी दाचिन का गोए खणी वई। त हिजरत वारी रात बिनी जहानन जो सरदार नबी नबी जन जो पगदार नबी कायनात जो महदार नबी अल्लाह जो दिलबर नबी जन जो अफसर शाफिए महशर साक़िए कौसर बुलंद बाला कदर रहमत जो समंदर मदीने वारो साईं जंहिं जनाब सिद्दीक़ अकबर जे कुल्हन मुबारकन ते सवार थियो। रब्बे मोहम्मद जो कसम जनाब सिद्दीक़ अकबर सभिनी मुसलमानन खां गोए खणी वियो। नारा तकबीर। चमन चमन नगर नगर अबू बकर चमन चमन नगर नगर चमन चमन नगर नगर नारा तकबीर। शायर जो न परवाने को चुराग बुलबुल को फूल बस। खत्म क्या दुआ घुरा केड़ा 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 चवन था दुआ घुर दिल जी मोहब्बत सा चो तो सुभान अल्लाह। शायर जो परवाने को चिराग बुलबुल को फूल बस। परवाने को चिराग बुलबुल को फूल बस। सिद्दीक के लिए है खुदा का रसूल बस।
सहाबे पाके मुस्तफा को हक ने क्या जिगर दिया के बहर दीन बेधड़क सबने मालो जर दिया, किसी ने निस्फ घर दिया किसी ने सुल्स जर दिया, मगर आयशा के बाब ने दिया तो इस कदर दिया, खुदा के नाम के सिवा जो कुछ ताला के धर दिया। अल्लाहु अकबर कबीरा। जनाब सिद्दीक अकबर उठी बीठो साईं मूंखे बि टे शयूं ॾाढियूं पसंदि आहिनि। साईं फरमायो सिद्दीक अकबर फरमाए चई साईं हिकु अखियूं मुंहिंजूं हुजनि चेहरो तव्हांजो हुजे। साईं हिकु अखियूं मुंहिंजूं हुजनि ॿियो चेहरो तव्हांजो हुजे। साईं माल मुंहिंजो हुजे उनखे ख़र्च करण जे लाइ हथ तव्हांजा हुजनि। साईं न्याणी मुंहिंजी हुजे राणी तव्हांजी हुजे। अल्लाहु अकबर कबीरा। साईं ते दरूदो सलाम पढ़ण खां पोइ रब जनाब अबू बकर जे क़बर मुबारक ते सलातो सलाम पढ़ण जी तौफीक नसीब फरमाई। उन मजलिस में हजरत उमर भी बैठो हो। जॾहिं हजरत अबू बकर पंहिंजी ॻाल्हि खे ख़त्म कयो त हजरत उमर उथी बीठो। साईं मूंखे बि ॻाल्हाइणो आहे। साईं मूंखे बि टे शयूं ॾाढियूं पसंदि आहिनि। साईं फरमायो उमर ॿुधाए। अल्लाहु अकबर कबीरा। पन्ने आकिर जा गयूर मुसलमानों जॾहिं तवाफ करे फारिग थींदा हो हज जे लाइ उमरो कयो, आम ॾियारनि में उमरो कयो या ख़ाली तवाफ कयो, उन तवाफ खां पोइ मक़ाम इब्राहिम ते बरकातूं नफिल ज़रूर पढ़ंदो। इहो मक़ाम इब्राहिम ते बरकातूं नफिल सुहिणे उमर जे सदक़े मिलियो आहे। साईं काबतुल्लाह जो तवाफ पाकन सुहिणो उमर मुझे साईं सां गॾु हो। साईं तवाफ का फारिग थिया सुहिणे उमर ख़िदमत में अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं मां उमर जी दिल थी चए त मक़ाम इब्राहिम ते बरकातूं नफिल पढ़ां। साईं फरमायो उमर रब जो अञा ताईं अहिड़ो को हुकुम नाहे थियो, अञा गुफ्तगू हले पई। रब जिब्राइल खे मोकिलियो। जिब्राइल पहुंची वियो। साईं जी खिदमत में जिब्राइल अर्ज कियो रब हुकुम क्यों वइस जालनल बैत मसाबतल लिन्नासी व अमना वइज़ जालनल बैत मसाबतल लिन्नासी व अमना वत्तखिज़ू मिन मक़ाम इब्राहीम मुसल्ला। ओ मुझा महबूब मुझे उम्र जी दिल चे थी न तवाफ का पो मकाम इब्राहिम दे बरकातू नफिल अदा क्या। ओ मुझा महबूब अज पंजी उम्मत के बुधाए मां अल्लाह जे बंदन के बुधाए जेको भी तुझो बंदोग जेको भी तुझो उम्मती काबतुल्लाह जो तवाफ कंदोग तवाफ करण खां पो मकाम इब्राहिम दे बरकातू नफिल जो अदा कंदो। अल्लाहु अकबर कबीरा। अल्हम्दुलिल्लाह। हजरत अबू बकर खां पोइ हजरत उमर जी क़बर मुबारक ते सलाम अर्ज़ किया ऐं उन खां पोइ महफ़िल में सुहिणो उस्मान बि वेठो हो। सुहिणो उस्मान उथी बीठो। साईं मूंखे बि टे शयूं ॾाढियूं पसंदि आहिनि। साईं फरमायो उस्मान कहिड़ियूं शयूं आहिनि। अल्लाहु अकबर कबीरा। सुहिणे उस्मान फरमायो साईं हिकु ग़रीबन खे खाराइण मां उस्मान खे ॾाढो पसंदि आहे। अॼु तव्हां असां खां ग़रीबन जी ख़िदमत निकिरी वई आहे, मिस्कीनन जी ख़िदमत निकिरी वई आहे, यतीमन जी ख़िदमत निकिरी वई आहे। ख़ुदा जो कसम मदीने वारे साईं दुआ घुरी ही मुंहिंजा अल्लाह मूंखे तूं मिस्कीनन में पैदा कयो, मूंखे तूं मिस्कीनन में राहियो। ओ मुंहिंजा अल्लाह क़यामत में मां मोहम्मद जो हशर मिस्कीनन सां गॾु कजांइ। अॼु वाइदो कर त ग़रीबन सां मोहब्बत कंदे, मिस्कीनन सां मोहब्बत कंदे, यतीमन जो भर झलू थींदे। हा हा सुहिणे उस्मान फरमायो साईं हिकु मूंखे ग़रीबन खे खाधो खाराइण ॾाढो वणंदो आहे। साईं ॿियो उघाड़नि खे कपिड़ा पाराइण मां उस्मान खे ॾाढो वणंदा आहिनि। साईं टियों मां उस्मान खे क़ुरान जी तिलावत करणु ॾाढी वणंदी आहे। हा जंहिं वक़्तु सुहिणे उस्मान जी शहादत थी ही सुहिणो उस्मान उन वक़्तु बि क़ुरान जी तिलावत पियो करे। जॾहिं ज़ालिमन सुहिणे उस्मान जी सिसी धड़ खां धार कई ही सुहिणे उस्मान जे रत जा कतरा क़ुरान पाक जी हिन आयत ते किरिया हा फसयक्फीकहुमुल्लाह फसयक्फीकहुमुल्लाह।
याने पो उन्हनि जे लाइ मुंहिंजो अल्लाह काफ़ी आहे। अल्लाहु अकबर कबीरा। सॼो साल त क़ुर नथा खणो, रमज़ान मथा है, रमज़ान में वाइदो कर त क़ुर पाक जी तिलावत कंदे। केड़ा केड़ा क़ुर पाक जी तिलावत कंदा इंशाअल्लाह। अल्लाह से जज़ाए खैर दे। सोने उस्मान गाल के खत्म क्यों, सुहिणो अली उथी बीठो, साईं मूंखे बि टे शयूं ॾाढियूं पसंदि आहिनि। बिनी जहाननि जे सरदार जी क़बर मुबारक खां पोइ हज़रत अबू बकर खां पोइ हज़रत उमर, इहे टे क़बरूं साईं जन जे रोज़े अतहर में मौजूद आहिनि। ऐं हज़रत उस्मान जन्नतुल बक़ी में दफ़न थियल आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह सुहिणे उस्मान जी क़बर मुबारक ते बि हाज़िरी थी। सुहिणो अली उथी बीठो, साईं मूंखे बि टे शयूं ॾाढियूं पसंदि आहिनि। सुहिणे अली जी क़बर मुबारक ते वञण जी बि ॾाढी ख़्वाहिश आहे, पर उहा क़बर कूफे में आहे। क़बर मुबारक ते न वञी सघियुमि, पर सुहिणे अली जंहिं किले ख़ैबर जेके फतह कयो हो उन किले में अंदर वियुमि। अल्हम्दुलिल्लाह साथी झलनि पिया, साईं रे न हलो, वॾी सख़्ती आहे, अरबन पाबंदी हणी छॾी आहे, हलंदव मथां सुभाणे असांजे लाइ मसइलो थिए। मां चयुमि बाबा असां अलीअ वारा आहियूं, असां ड्रुजण वारा न आहियूं। सुहिणे अलीअ जे इन फातिह ख़ैबर जे किले ते पहुता आहियूं, हाणे अंदर वञण असांखां केरु झलींदो असांखे। चङो किलो मथे हो, उन जबल तां मथे चढ़ी वियासीं, दरवाज़ो उन जो बंदि हो, लेकिन पासे खां थोड़ी किन साथिन भित भगी ही, उन भित मां अंदर वियासीं, उन किले जी ज़ियारत कईसीं। सॼो किलो उहो जो उहो मौजूद आहे, छो त 1400 साल गुज़रिया आहिनि। अंदर कच्चो आहे, उन जी इमारत किरण वारी आहे, इन जे करे अरबन अंदर वञण ते पाबंदी ही आहे। लेकिन अल्हम्दुलिल्लाह उन किले खे ॾिसी आयुमि। दुआ आहे त अल्लाह साईं सुहिणे अली जी क़बर मुबारक ते बि हाज़िरी जी तौफ़ीक़ ॾींदो। अल्लाहु अकबर कबिया। सुहिणो अली उथी बीठो, साईं मूंखे बि टे शयूं ॾाढियूं पसंदि आहिनि। साईं फरमायो, अली फरमाए, सुहिणे अली फरमायो, साईं हिकु मूंखे महिमान नवाज़ी ॾाढी पसंदि आहे। साईं ॿियो मूंखे गर्मीअ जा रोज़ा ॾाढा पसंदि आहिनि। पाण खे अलीअ वारा सॾायो था, ख़बर हाणे रमज़ान में पवंदी त तव्हां अलीअ वारा आहियो या ॿिए कंहिंजा आहियो। ख़ुदा जो कसम चङा भला इस्लाम जा बुनियादी 4 रुकन आहिनि, नमाज, रोज़ो, हज, ज़कात। नमाज वई, रोज़ो वियो, हज त इस्तिताअत जे मुताबिक़ करणो आहे। चङा भला असांजा ज़कात जा जिन जो निसाब मुकम्मल आहे, ज़कात ॾियण जे लाइ तयार न आहिनि। जेकॾहिं इस्लाम जा 4 वॾा रुकन मौजूद न आहिनि त मुसलमान छा जायूं। अॼु वाइदो कयो त रमज़ान जा रोज़ा रखंदव, दिल जी मोहब्बत सां इंशाअल्लाह, दिल जी मोहब्बत सां इंशाअल्लाह। हाँ, सुहिणे अली फरमायो, साईं मूंखे महिमान नवाज़ी ॾाढी पसंदि आहे। साईं मूंखे गर्मीअ जा रोज़ा ॾाढा पसंदि आहिनि। साईं टियों मूंखे अल्लाह जे रस्ते में जिहाद ॾाढो पसंदि आहे। हाँ, कहिड़ा कहिड़ा जिहाद जे लाइ तयार आहिनि। हाँ, बिनी जहाननि जे सरदार खे खाधे में ज़हर ॾिनो वियो हो, मदीने वारे साईं जी शहादत थी ही। सुहिणे अबू बकर के खाधे में जहर ॾिनो वियो हो, सुहिणे अबू बकर जी शहादत थी ही। सुहिणे उमर के शहीद कयो वियो, सुहिणे उस्मान के शहीद कयो वियो, सुहिणे अली के शहीद कयो वियो, सुहिणे हुसैन के शहीद कयो वियो। रब्बे मोहम्मद जो कसम, सहाबा जी लिस्ट लगी पई आहे। सहाबा शहादत जे लाइ रब जी बारगाह में दुआऊं घुरंदा हुआ, अल्लाहुम्मा रज़ुक़नी शहादतन फी सबीलिक। उलमा देवबंद पे सहाबा जे नक्शे कदम ते हलंदे रब जी दरबार में ये दुआऊं घुरंदा आहिनि, अल्लाहुम्मा रज़ुक़नी शहादतन फी सबीलिक। ओ असांजा अल्लाह असांखे शहादत जो मौत ॾिजाए। जिहाद क़यामत जी सुबह ताईं जारी रहंदो। अल जिहाद माज़िन इला यौमिल क़ियामह। मदीने वाले साईं फरमायो, अल जिहाद माज़िन इला यौमिल क़ियामह। जिहाद क़यामत जी सुबह ताईं जारी रहंदो। केड़ा केड़ा जिहाद जे लाइ तयार आहिनि। रब साईं कलाम मुक़द्दस में फरमायो, या अय्युहन नबिय्यु जाहिदिल कुफ़ार वल मुनाफ़िक़ीन वग़्लुज़ अलैहिम। पेड़ियां हिकड़ो बदबख्त हो जेको कायदे मिल्लत इस्लामी हजरत मौलाना फजलुर रहमान के घट वध ॻाल्हाए पियो। यकीनन मजमुआ
तहां मुझे शहीद बाबे जी सखर जी आखिरी तकरीर ॿुधी हूंदी। मुझे शहीद बाबे पंहिंजी जिंदगी जी आखिरी तकरीर में सखर जी उन अज़ीम शान कॉन्फ्रेंस में जाते शहादत जो दर्स ॾिनो हो, जाते जिहाद जो दर्स ॾिनो हो, उन कॉन्फ्रेंस में मुझे अम्बे शैतान खान खे इहो पैगाम ॾिनो हो। शैतान खान पंहिंजी ज़बान खे लगाम दे, जेकॾहिं तू पंहिंजी ज़बान खे लगाम न ॾिनो ते जमीयत जा जाला तुझी ज़बान छके ॿाहिरि कढंदा। नारे तकबीर, नारे तकबीर, जिंदा है खालिद, जिंदा है खालिद, नारे तकबीर। उन कॉन्फ्रेंस में मुझे शहीद अब्बे इहे लफ्ज़ बि चया हा, इमरान खान शैतान खान तोखे मां पंहिंजे कायदे मुहतरम जे पेशाब जे बराबर बि नथो समझां। सही लफ्ज़ आहिनि तकरीर में। ऐं हाणे हिकिड़ो ॿियो उथियो आहे, उनजो साथी मां चवां थो जेको आलिमनि खे ॻाल्हाए उहो गैरतमंद न आहे, उहो बेगैरत आहे। बाबा बुलंद चओ उहो बेगैरत आहे। हाँ कायदे मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजलुर रहमान सिर्फ मुझो लीड ना है, इन स्टेट पे बैठल इन आलिमन जो लीड ना है, इन पिंडाल में बैठल इन कारकुनन जो अगवान ना है, रब्बे मोहम्मद जो कसम आलम इस्लाम जो लीडर। नारे तकबीर। मां बिलावल भुट्टे खे पे पैगाम तो ॾियणु चाहियां, जेकॾहिं अॼु खां पोइ कायदे मोहतरम जे शान में गुस्ताखी कई त तुंहिंजो जीअण बि जंजाल करे छॾींदासीं। सियासत करण जो हर कंहिंखे हक़ आहे, मुझो कायद भी सियासत करे थो, करे मुझे कायद जे ज़बान मां गंद ना है निकतो, करे मुझे कायद जे ज़बान मां कार ना है निकती। जेकॾहिं तोखे ईमानी जुर्रत आहे त पिंडाल में अची करे पंहिंजे दलाइल जे बुनियाद ते अची करे मुझे कायद जो मुक़ाबलो कर। जेकॾहिं अॼु खां पोइ गंदी ज़बान इस्तेमाल कई, रब्बे मोहम्मद जो कसम हे जमीयत जा जाला तुंहिंजी ज़बान में छिके ॿाहिरि कढंदा। चो इंशाअल्लाह जेकॾहिं तव्हांखे आलिमनि जो हुकुम थियो मैदान ते निकिरबो, कहिड़ा कहिड़ा निकिरंदा? नारे तकबीर, कायद जमीयत कदम बढ़ाओ, अकाबिरीन जमीयत कदम बढ़ाओ, कायद सिंध कदम बढ़ाओ, नारे तकबीर। खुदा जो कसम जेकॾहिं इन राह में मौत अची वियो त उहो तव्हां असांजे लाइ बि ईद जो ॾींहुं आहे। मेहमान मोहतरम मौजूद आहे, आखिरी अल्फाज सही पे जगह वठंदुमि। झंडा खणो नारा हणो विढ़ंदा हलो, विढ़ंदा हलो। आखिर में त जागो, आखिर में बेवफाई चङी न आहे। तव्हांजे करे सॼे मौज़ू खे वाइंड अप करे आयो आहियां, बस आखिरी कलमात दिल जी मोहब्बत सां सुभान अल्लाह। झंडा खणो नारा हणो विढ़ंदा हलो, विढ़ंदा हलो। शाम जो ही पोयो पहर झागे चढ़िया आयो झगर, हूस ॾिसो किरणा कढिया ऐं झुड़ अंदर झिरणा ॾिसो। थाणनि हवेलिन थर थिलो आहे ज़मीन में ज़लज़िलो, थाणनि हवेलिन थर थिलो आहे ज़मीन में ज़लज़िलो। जॾड़ा जियारींदा हलो, उनिया पियारींदा हलो, साथी संभारींदा हलो। झंडा खणो नारा हणो विढ़ंदा हलो, विढ़ंदा हलो। बंदूक बम खुद पान तू, बंदूक बम खुद पान तू, खण टेप गन्ने तोप तू। तुंहिंजो अगे फौलाद हथ तंहिंमें भरे बारूद छॾ, दुश्मन ते अहिड़ो वार थे धक साण टुकड़ा चार थे, दुश्मन ते अहिड़ो वार थे धक साण टुकड़ा चार थे। थाणनि अंदर खड़काट थे ऐं भूए अंदर भड़काट थे। जॾड़ा जियारींदा हलो, उनिया पियारींदा हलो, साथी संभारींदा हलो। झंडा खणो नारा हलो, विढ़ंदा हलो, विढ़ंदा हलो। दुआ है त अल्लाह तबारक व तआला क़यामत में पंहिंजे मदीने जे मीर जी शफात नसीब फरमाए। चल अल्लाह तबारक व तआला क़यामत में पंहिंजे महबूब जे हथनि मुबारकनि सां हौज़े कौसर जा जाम नसीब फरमाए। जंहिं मोहब्बत सां वेठा हो उन ई मोहब्बत सां वेहो। जिंदगी बाक़ी, मुलाकात बाक़ी। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।